नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मामा ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। अवां खे शाइन टीवी न्यूज़ में भली कार। सालेपट रिपोर्ट मोहम्मद सचल माला सालेपट लग गोठ रईस जीवन खान छपड़ी में सालाना अजीमुल शान मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यारी शरीफ थी गुजरी। तफसील मौजूद सालेपट में कादरी तहरीक तरफा अजीमुल शान सालाना मेराज मुस्तफ़ा यारी शरीफ थी, जंहिंजे ज़ेर सदारत दुआ पीर शरीयत ज़ीनत कादरियत वली इब्ने वली पीर सैयद मोहम्मद सिराज अली शाह जीलानी कादरी ऐं ख़ुसूसी खिताब हज़रत आलामा मुफ्ती नोमान हनफी कादरी सखर ऐं खिताब कारी साजिद अली कादरी जनकई ऐं अली ॾिनो बुमरो शाहबाज़ ॾिनो बुमरो हाफ़िज़ रफ़ीक अमन कादरी नातूं पढ़ी जवाद जे दिल मुनवर कयो। उलमाउन कराम खिताब कंदे चयो त असांजे नबी सगुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला अर्श अज़ीम ते घुराए पंहिंजो दीदार करे उहा सादत सां उमतियन लाइ वॾो सबक़ आहे। असांखे घुरिजे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहल बैत व सहाबा कराम ऐं वलियन जे ॾसियल वाट ते हली पंहिंजी ज़िंदगी सवारियूं। इन प्रोग्राम में ख़ुसूसी मेहमान सैयद मदर अली शाह जीलानी रईस बदरुद्दीन कादरी इस्लामुद्दीन कादरी जन पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। आख़िर में ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी न्यूज़। जग परवाना ओ बाबा ज़हरा दा हसनैन दा नाना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इंशाल्लाह ये मन को बदबूदा ने दिल ठरी पौंदे ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह।